कश्मीर जे गुडूबेराज वारे ॻोठ भट्टी मोहल्ले जे रवासण मस्मात परवीन शेख पंहिंजे 16 वारनि जी धीअ जे अगवा ख़िलाफ़ वारनि सां गॾिजी एहतिजाज मुज़ाहिरो कयो आहे। एहतिजाज दौरान परवीन शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि नौजवान धीअ खे 3 ॾींहं अॻु अदिल लाशारी अगवा करे खणी वियो हो। मस्मात परवीन शेख इल्ज़ाम लॻाईंदे चयो त धीअ घर मां निकिरंदे वक़्तु 20,000 रुपया रोक रक़म ऐं सोन जूं वालियूं बि साणुसि वठी वई हुई, जंहिं सबबु घर जे माली हालत खे बि धकु लॻो आहे। हुन पंहिंजे चयो त अदिल लाशारी नशे जो आदी आहे, जेको चर्च ऐं शराब वापराईंदो आहे। उन करे संदसि धीअ जी ज़िंदगी खे वॾो ख़तरो लाहक आहे। परवीन शेख जो चवणु आहे त अगवा बाबति गुडू थाणे खे फौरी तौर ते इतलाह ॾिनी वई आहे। अगवा कंदड़ जो मोबाइल नंबर बि पुलिस हवाले कयो वियो आहे, पर पुलिस रुॻो दिलासा ॾेई रही आहे। का बि क़ानूनी या अमली कार्रवाई अमल में नाहे आंदी वई। हुन चयो त जेको अदिल लाशारी जे माइटनि सां राब्ते करण जी कोशिशि कई त उन्हनि गारियूं ॾियण शुरू करे छॾियूं आहिनि। मस्मात परवीन शेख आला अख़्तियारनि ख़ासि तौर ते SSP कश्मीर ज़ुबैर शेख ऐं सरदार सलीम जान मज़ारी खां मुतालबो कयो त मामले जो फौरी नोटिस वठी संदसि धीअ खे बाज़ियाब कराए अगवा कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।